छॾे विया भली पर कंहिं किनारे छॾियो हा, असांखे बि कंहिंजे त सारे छॾियो हा। यादूं विसरंदियूं कोन आहिनि यादुनि जे अॼोके सफ़र में। अॼु तहरीर पहुती आहे शादी पलीअ खां भा काशिफ़ अली समेजो जी। विछोड़ो हिकु न विसारण जहिड़ो दर्द आहे। अॼु मुंहिंजी दिलि तमामु घणो उदास आहे। मुंहिंजा लफ़्ज़ ख़ाली ख़ाली लॻनि था, छाकाणि त मुंहिंजो प्यारो मामू मुर्तज़ा असांखां हमेशह लाइ विछड़ी पंहिंजे रब ॾांहुं हलियो वियो। हा, उहो चहिरो, उहा मुस्कुराहट, उहो साथ हाणे सिर्फ़ु यादुनि में रहिजी वियूं आहिनि। मामू सिर्फ़ु हिकु रिश्तो न हो, बल्कि हिकु साथी, हिकु भाउ, हिकु दोस्त हो। जेको हर ॾुख सुख में साण हूंदो हो। संदसि मोहबत, संदसि शफ़क़त, संदसि खिल में जेको सुकून हो। ज़िंदगी जे हिन ओचिते मोड़ ते अञा बि दिलि ते यकीन नथो अचे त मामू मुर्तज़ा हाणे असां सां नाहे। ओचितो विछोड़ो दिलि खे ज़ख़्मी करे वियो आहे, पर यकीन आहे त अल्लाह जी मर्ज़ी में को न को हिकमत आहे ई आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असां सभु अल्लाह जा आहियूं ऐं उन ॾांहुं ई वापसि वञिणो आहे। जॾहिं औलाद विछड़े थो त वालिदैन लाइ दुनिया ख़ाली थी वञे थी ऐं उन लाइ जीअण जो हर लम्हो ॻरो थी पवे थो। कॾहिं कॾहिं ज़िंदगी अहिड़ो ज़ख़्म ॾिए थी जेको न फ़क़ति दिलि खे पर सॼे वजूद खे ज़ख़्मी करे छॾींदो आहे। हा, अहिड़ो ई ज़ख़्म असांजे ख़ानदान खे तॾहिं लॻो जॾहिं मामू मुर्तज़ा असांखां ओचितो विछड़ी वियो। उहो विछोड़ो सिर्फ़ु फ़र्द जो न, पर साज या भायल वजूद जो विञायो हो, जंहिंसां न सिर्फ़ु घर ख़ाली थी वियो पर रूह बि उजड़ी वियो। मामू मुर्तज़ा जे विछोड़े खां पोइ संदसि वालिद असां नाने कलंदर, उहो घर, उहो उताक जिते जंहिंजी हर कुंड में मुर्तज़ा जूं यादूं सांस वठंदियूं हुयूं, छॾे ॾिनो। कॾहिं हुन दर ते मुर्तज़ा जो आवाज़ गूंजंदो हो, हाणे उहो दर बंदि आहे। संदसि वालिद चवंदो हो, उहो घर जिते मुंहिंजे पुट जी हर शइ आहे, उहो मूंखे हाणे साह खणणु नथियूं ॾियनि। हर कुंड, हर दीवार, हर यादि मूंसां मुर्तज़ा जी ग़ैर मौजूदगीअ जो मातम करे थी। इन करे उहो घर, उहो ॻोठु, उहो शहर छॾे उहो मीरपुर ख़ासि शहर वञी वसायो। ईअं ॼण त मुर्तज़ा जी यादगिरियुनि खां पाण खे थोरो परे करणु घुरी रहियो हुजे। पर छा कंहिंजो प्यार विसारे सघिजे थो? न, मुर्तज़ा अॼु बि दिलनि में ज़िंदा आहे। हर उहा अखि, हर उहो ख़्यालु अञा बि संदसि नाले सां जुड़ियल आहे। हर उहा अखि आली आहे। मुर्तज़ा जे विछोड़े खां पोइ भाउर अॼु बि भॻल दिलनि सां जंदा पिया अचनि। वक़्तु गुज़री वियो, महीना लंघे विया, मौसमूं बदिलजी वियूं, पर मामू मुर्तज़ा जे विछोड़े खां पोइ उन्हनि जी दिलनि जी मौसम अञा बि साॻी उदास आहे। उदास, ख़ामोश ऐं ग़मगीन। हा मामा मुर्तज़ा, तुंहिंजा भाउर अमीर हसन ऐं मंठार ऐं अली शेर ऐं शेर ख़ान ऐं उज़ेर अॼु बि उन भाउ जी यादि में मायूस रहनि था।
इहे तुंहिंजा अज़ीज़ अॼु बि तुंहिंजी यादि में मायूस थियनि था। जेका यादि संदसि भांकरनि जो हिसो हो, संदसि बालकपण जो साथी, संदसि जवानी जा साणे ख्वाब हुआ, संदसि हर ख़ुशीअ जो अहम सहारो हो। संदसि विछोड़ो रुगो मौत न हो, उहो त उन्हनि जे दिलनि मां का अहम शइ छिनी वई हुई। उहो त संदसि रूह जी धड़कन बंदि थी वञण जहिड़ो लम्हो। उहे लम्हा, उहे सिर्फ़ु जिमला न आहिनि, उहे रत रोईंदड़ दिलियूं आहिनि जेके अॼु बि भाउ जी यादि में जी छांव में मायूस ऐं ख़ामोश जीअंदा पिया अचनि। हा, माउ ऐं भेणनि लाइ त भाउ जो विछोड़ो साह विञाइण जे बराबरि हूंदो आहे। कॾहिं कॾहिं वक़्तु विछोड़ो ॾेई वेंदो आहे, छो न फ़क़ति अखि पर रूह बि सुकी वेंदो आहे। मामू मुर्तज़ा जे वञण खां पोइ सिर्फ़ु हिकु क़बर न भरी हुई, पर हिकु माउ जो साह ऐं भेणनि जी मुस्कुराहट दफ़न थी वई हुई। हा, जीजल जी पुकार मोटी अच, पुट तोखां सवाइ घर वीरान थी वियो आहे। उहे भेणूं जेके चवंदियूं हुयूं असांजो भाउ त जबल आहे, डूंगर आहे, अॼु उन जबल जी ग़ैर मौजूदगी में पाण खे बेसहारो महसूस कनि थियूं। रब पाक अॻियां दुआ आहे त अल्लाह पाक मामू मुर्तज़ा जे रूहनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ामात हासिल फरमाए ऐं संदसि क़बर खे नूर सां भरे छॾे ऐं संदसि बख़्शिश फरमाए ऐं असां सभिनी खे उहो ॾुख बर्दाश्त करण जी हिमत अता करे। आमीन।